अस्सलाम वालेकुम दोस्तों। सोशल मीडिया के मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स से हिकिड़ी पोस्ट पई हले जेका काफ़ी वायरल वही आहे त शुगर वारे मरीज़नि लाइ हिकिड़ी नई इंजेक्शन अची वई आहे। इहा इंजेक्शन छा थी करे, जिन खे शुगर आहे अगरि उहा इहा सुई हणाइनि था त 3 सालनि ताईं उनजी शुगर ख़तम थी वञे मुकमल तौर ते। या अहिड़ा पेशेंट्स जेके नॉन डायबिटिक आहिनि, जिन खे शुगर आहे ई न, अगरि उहे सुई था हणाइनि त 3 सालनि ताईं उनखे शुगर थी नथी सघे। साइड में तव्हां जेको खाओ, जेतिरी मिठाण खाओ, तव्हांखे का शइ इम्पैक्ट न कंदी। इहा ॻाल्हि सरासर कूड़ आहे, 110% कूड़ आहे। दुनिया में हिन महिल ताईं का अहिड़ी इंजेक्शन आई आहे जेका तव्हांजी शुगर खे क्योर करे सघे। अच्छा, हिन दवा जो कमु छा आहे? बेसिकली इहा दवा अमेरिका में फूड एंड ड्रग अथॉरिटी वारनि अप्रूव कई टाइप 1 शुगर वारनि लाइ। इहा दवा टाइप 1 खे मुकमल तौर ते क्योर न आहे कंदी, उनखे इलाज न आहे कंदी, उनखे प्रिवेंट न आहे कराईंदी, पर जेके टाइप 1 जूं कॉम्प्लिकेशन्स आहे, इहा दवा रुॻो 2 सालनि ताईं उन कॉम्प्लिकेशन्स खे थियण खां बचाए थी। प्लस में इहा दवा हिन महिल इस्लामाबाद में असां एंडोक्राइन डायबिटीज़ वारनि जो सेंटर आहे, उतां जे डॉक्टर इहा ई ॻाल्हि कई आहे त स्टिल इन इहे क्लिनिकल ट्रायल्स आहिनि, इहा यूज़ बि थी सघे थी त टाइप 1 खे मैनेज करण में यूज़ करे सघूं था हिनखे। पाकिस्तान में 24 करोड़ जी आबादी आहे ऐं 24 करोड़ मां जेका 3% जिन खे शुगर आहे उहा टाइप 2 आहे। सो बेसिकली इहा इंजेक्शन जेका टीज़ैले जे नाले सां हले थी, इहा टाइप 1 वारनि लाइ आहे ऐं उन्हनि में बि उनजी कॉम्प्लिकेशन्स खे डिले कराईंदी आहे। इहा इंजेक्शन तव्हांजी टाइप 1 या टाइप 2 जो मुकमल इलाजु कोन्हे, न ई उनखे प्रिवेंट थी कराए। सो जेका बि इंफॉर्मेशन हिन महिल ते सोशल मीडिया ते हले थी उहा दरअसल कूड़ी आहे। सो थैंक यू दोस्तों, अगरि इहा तव्हांखे वीडियो इंफॉर्मेटिव लॻी हुजे त हिनखे लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो।